अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करायूं हूं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी पारां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल रिपोर्ट के रद्द कियो वियो आहे। सिंध में 50,000 खां वधीक उस्ताद मेरिट जी बुनियाद ते भर्ती कया विया आहिनि। इहो चवणु आहे सरदार शाह जो। सरदार शाह वधीक चयो त उस्तादनि ऐं अमले जे हाज़िरी खे यकीनी बणाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे आगाह कंदासीं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी पारां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट रद्द कई वई आहे। सिंध में 50,000 खां वधीक उस्ताद मेरिट जी बुनियाद ते भर्ती कया विया आहिनि। सरदार शाह जो चवणु आहे त उस्तादनि ऐं अमले जी हाज़िरीअ खे यकीनी बणाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो आहे। सूबाई वज़ीर गैर ज़रूरी स्कूल बंदि कया विया। फॉल स्कूलनि में उस्तादनि जो अंग वधायो वियो आहे। सरदार शाह जो चवणु आहे त अहिड़ियुनि ग़लतियुनि जी निशानदेही थियण ते दुरुस्त करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। खाते जे बजट जो घणो हिसो पघार ते ख़र्च थींदो आहे। पघार खां अलावा तरक़ी हिकु महदूद वसीलनि जी बुनियाद ते आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर करे रहिया आहियूं। तालीम वारे वज़ीर सरदार शाह ऐं सेक्रेटरी पारां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट खे रद्द कयो वियो आहे। सिंध में 50,000 खां वधीक उस्ताद मेरिट जी बुनियाद ते भर्ती कया विया आहिनि। सरदार शाह वधीक चयो त उस्तादनि ऐं अमले जी हाज़िरी खे यकीनी बणाइण लाइ बायोमेट्रिक सिस्टम आंदो वियो आहे। गैर ज़रूरी स्कूल बंदि कया विया। फ़ाल स्कूलनि में उस्तादनि जो अंग वधायो वियो आहे। सरदार शाह वधीक चयो त अहिड़ियुनि ग़लतियुनि जी निशानदेही थियण ते दुरुस्त करण लाइ कोशिशूं जारी आहिनि। खाते जी बजट जो घणो हिसो पघारनि ते ख़र्च थींदो आहे। पघारुनि खां अलावा तरक़ी हिकु महदूद वसीलनि जे बुनियाद ते भाड़े थो।